नई दिल्ली में खबर ईंदा हलो त भारत के अरबपति वापारी मुकेश अंबानी के 20 करोड़ भारतीय रुपया न ॾियण की सूरत में क़त्ल की धमकी ॾींदड़ माण्हुनि हाणे 200 करोड़ ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं भारतीय पुलिस ॿुधायो हो त मुकेश अंबानी के ईमेल ते क़त्ल की धमकी मिली आहे, जंहिं में चयो वियो आहे त 20 करोड़ रुपया अदा करियो, ॿी सूरत में असां वटि भारत जा बहितरीन शूटर्स आहिनि। हाणे भारतीय मीडिया मूजिब मुकेश अंबानी के साॻी ईमेल अकाउंट तां हिकु ॿी धमकी मिली आहे। भारतीय पुलिस मूजिब मुकेश अंबानी के मिलंदड़ धमकी में हाणे 20 करोड़ जी बजाय 200 करोड़ भारतीय रुपयनि जो मुतालबो कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे त अॻु वारी ईमेल जो जवाब न ॾियण सबबि रक़म 20 करोड़ रुपयनि मां वधाए 200 करोड़ रुपया रखी वई आहे। भारतीय मीडिया मूजिब धमकी वारी ईमेल मिलण खां पोइ मुकेश अंबानी जी सिक्योरिटी इंचार्ज तरफ़ां नामालूम शख्स खिलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।